अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त अॼु असांजी अहम वीडियो क्लास 5 जो सब्जेक्ट सिंधी हुन जो सबक़ 10 प्यारा वतन नज़म आहे, जंहिंजा अहम सवाल ऐं जवाब तव्हां सां हिन वीडियो में शेयर कंदासीं। इल्मु शेयर करणु बहितरीनु अमल आहे। उन हवाले सां असांजी वीडियोज़ खे तइलीमी वीडियोज़ आहिनि, इन्हनि खे ज़रूरु शेयर कंदा कयो, लाइक कंदा कयो ऐं हिकु सुठो कमेंट ज़रूरु कंदा कयो त असांजो वीडियो कीअं लॻो इहा तव्हांजी हौसला अफ़ज़ाई हूंदी। असांजे चैनल खे कयो सब्सक्राइब, बेल नोटिफिकेशन ऑन कयो त जीअं असांजूं अहम वीडियोज़ तव्हां ताईं पहुचनि। सवाल नंबर पहिरियों आहे, नज़म प्यारा वतन मां तव्हांखे कहिड़ो बंदु वधीक वणे थो ऐं छो? जवाबु आहे त पहिरियों बंदु वधीक वणे थो। उन बंद में वतन जी प्यार अखियुनि जे तारनि जी मिसाल वांगुरु दोस्तनि जीअं प्यारो वतन, हर जाइ ते वतन जी हाक हुजण जो ज़िक्र शाइर ख़ूबसूरत लफ़्ज़नि में कयो आहे। सवाल नंबर ॿियो आहे त शाइर अखियुनि जो तारो कंहिंखे सॾियो आहे? जवाबु आहे वतन खे अखियुनि जो तारो सॾियो आयो आहे शाइर। सवाल नंबर टियों आहे, शाइर वतन जी मिटीअ ऐं हवा लाइ छा थो चए? जवाबु आहे वतन जी मिटीअ लाइ मुश्क ऐं वतन जी हवा खे हुगा चए थो। इंशाअल्लाह असां वरी नए वीडियो सां, नए सबक़ सां ऐं नए अहम सवालनि सां हाज़िर थींदासीं।